कभी सोचता हूँ कि मैं कुछ कहूँ, कभी सोचता हूँ कि मैं चुप रहूँ। आदमी जो कहता है, आदमी जो सुनता है, जिंदगी भर वो सदाएं पीछा करती हैं। आदमी जो देता है, आदमी जो लेता है, जिंदगी भर वो दुआएं पीछा करती हैं। दोस्तों, तव्हां बि सोचींदा हूंदो त सोराब सूमरो खे छा थी वियो आहे, किथे एक्टर मां सिंगर त न थी वियो आहे। जीअं अॼुकल्ह थिए थो, अक्सर शाइर सिंगर थी विया आहिनि, अदाकार ऐं अदाकाराऊं बि सिंगर थी विया आहिनि, पर अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। तव्हां सम्झंदा हूंदव त अॼु त मजबूर फिल्म वारो अमिताभ बच्चन लॻो पियो आहे। असल में चवंदा आहिनि न त दिल की तन्हाई को आवाज़ बना लेते हैं, दर्द जब हद से गुजरता है तो गा लेते हैं। सो मां बि मिड़ई ईअं ॻायां पियो वेठो। असल में मां चाहियां पियो त आत्मकथा लिखां पंहिंजी किताब। जीअं अक्सर माण्हू लिखंदा आहिनि, मां बि पढ़ंदो आहियां मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जी आत्मकथाऊं, उन मां कुझु सिखण लाइ मिलंदो आहे। मां सोचियो त मां बि का आत्मकथा लिखां पंहिंजी, पर पोइ वरी सोचियमि त लिखां त सही, पर पोइ छपराईंदुमि कीअं? जेकॾहिं छपराए बि वरितुमि त वरी पढ़ंदो केरु? छो अॼुकल्ह माण्हू किताब घटि था पढ़नि। कुझु माण्हू आहिनि जेके किताब पढ़नि बि अथा, मूं वांगुरु अक्सर जीअं राति जी निंड न ईंदी आहे किताब पढ़ण खां सवाइ, पर ॼण तादाद उन्हनि जो घटिजंदो थो वञे आहिस्ते आहिस्ते। पर घणा ई माण्हू मूं खां वरी हिन ॻाल्हि में इख़्तिलाफ़ बि कंदा त अहिड़ी ॻाल्हि न आहे। अॼु बि किताब तमामु घणा खपजनि था ऐं पढ़जनि बि था, पर आत्मकथा जेकी आहे सो पढ़ण बि खपे, त जीअं माण्हुनि जे तजुर्बनि मां सिखिजे, उन ज़िंदगी मां सिखिजे कुझु। त मूं सोचियो त लिखण खां भलो आहे त छो न वीडियो ठाहियां ऐं वीडियो में वेही करे ॿुधायां पंहिंजे बारे में, पंहिंजी ज़िंदगी जे बारे में, किथे पैदा थियुसि, छो पैदा थियुसि, कीअं पैदा थियुसि। सो अक्सर माण्हू इहो ॼाणणु चाहींदा आहिनि ऐं ख़बर आहे मूंखे त हीअ वीडियो एतिरी न हलंदी, पर थी सघे थो कुझु माण्हू ॼाणणु चाहिनि ऐं ॾिसणु चाहिनि, ॿुधणु चाहिनि त सोराब सूमरो जी ज़िंदगी कीअं गुज़री। हिन महिल ताईं 47 साल माशाल्लाह उमिरि थी वई आहे मुंहिंजी, पर अक्सर माण्हू चवंदा आहिनि लॻी कोन तूं 47 सालनि जो आहे तूं, पर आहियां मां तमामु पुराणो। सो बसि मिड़ई पाण खे मेंटेन कयूं था हलूं, स्क्रीन जे करे स्क्रीन ते मेंटेन रखिणो पवंदो आहे पंहिंजो पाण खे। अक्सर दोस्त ॾिसी करे चवंदा आहिनि यार ॾींहों ॾींहुं छोकिरो थींदो थो वञे तूं, पर उहो असांखे ख़बर आहे त असां कीअं पंहिंजे पाण खे मेंटेन कंदा था हलूं अहिड़े दजाली दौर में। सो आत्मकथा जी शुरूआति कंदासीं हिन वीडियोज़ जे ज़रिए। वक़्तनि ब वक़्तनि तव्हां मुंहिंजी वीडियोज़ इहे ॾिसंदा रहंदव। आत्मकथा जी हीअ पहिरीं वीडियो आहे। त सभ खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजो जनमु जेको थियो वॾी मुश्किल सां थियो। उहो जीअं मूं शेर बि लिखियो हुयो, हाणे ताज़ी सालगिरह थी जॾहिं मुंहिंजी 25 अगस्त ते, त बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा, या ॿी लाइन आहे हुनजी। पहिरीं लाइन आहे त हज़ारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा। सो मां बि वॾी मुश्किल सां पैदा थियुमि, यानी 6 भेनरुनि खां पोइ पैदा थियुसि। हूअं त मूंखे माशाल्लाह 8 भेनरियूं आहिनि, 3 भाइर आहियूं असां, पूरी 11 रांदीगरनि जी टीम आहे पंहिंजी, पर 6 भेनरुनि खां पोइ मां पैदा थियुसि, यानी 1976 25 अगस्त 1976 में। सखर में शबलाणी हॉस्पिटल आहे जेका हाणे SIUT आहे जिते, ऐं उहा उनजो नालो पुराणो नालो शबलाणी हॉस्पिटल आहे। मासूम शाह मुनारे बिल्कुलु साम्हूं जेको चूड़ियुनि वारा दुकान बि आहिनि, सखर जे माण्हुनि खे तक़रीबन ख़बर हूंदी। सो उते मुंहिंजो जनमु थियो ऐं 6 भेनरुनि खां पोइ। ऐं मूंखे इहो ॿुधाईंदा आहिनि वॾा, या भेनरियूं ॿुधाईंदियूं आहिनि वॾियूं, त मां पैदा ई न पियो थियां। हिकिड़ी धीअ, ॿी धीअ, 3 धीअ, 4 धीअ, 5 धीअ, 6 धीअ। आख़िर मुंहिंजे वालिद साहिब खे हुनजे माइटनि चयो त बाबा तूं ॿी शादी कर। असां वटि अक्सर ईअं थींदो आहे त जेकॾहिं पुट जी औलाद न थींदी आहे त पोइ माण्हू हुनखे चवंदा आहिनि तूं ॿी शादी कर, पर इहा कंफर्म न हूंदो आहे त ॿी शादी मां पुटु थींदो या न थींदो, थी सघे हुन मां बि धीअर थी वञनि। पोइ इहा अक्सर माण्हुनि जी सोच ग़लति आहे त औलाद नथी थिए त माण्हू ॿी शादी करे, या पुट जो औलाद नथो थिए त माण्हू ॿी शादी करे। ईअं न हूंदो आहे, हर शइ अलाह जे हथ में आहे। ऐं क़ुर शरीफ़ में अलाह साईं वाज़े तौर ते इहो ॿुधाए छॾियो आहे त अलाह साईं जंहिंखे चाहे उनखे पुटु ॾे, जंहिंखे चाहे उनखे धीअर ॾे, जंहिंखे चाहे ॿई ॾे, जंहिंखे चाहे ॿई न ॾे। सो इहा ॻाल्हि थोरी सम्झणु खपे। सो मुंहिंजे वालिद साहिब खे इहा ॻाल्हि सम्झ में आई, हुन चयो त ॿई शादी मां बि न कंदुसि, हालांकि उन दौर में करे सघे पियो। असांजे हुन दौर में मुंहिंजे वालिद साहिब खे, हुनजो नालो हुयो नवाब अली सूमरो,
अल्लाह जन्नत नसीब करेनि। सॼी उमिरि हुननि बि ॾाढी महिनत कई। नवाब वाशिंग फैक्ट्री हूंदी हुई बेराज रोड ते, अॼु बि उते उहो दुकानु आहे, पर हाणे उते उन दुकान ते कुझु ॿियो खुली वियो आहे, उहो ख़ाली करायो वियो, छो 40-50 साल जो थी वियो हुन दुकान खे, त मालिकनि खे इहो भउ वेठो त किथे अॻिते हली करे मालिकाना हुकूक न ॾियणा पवनि किराएदारनि खे, ऐं चयऊं त पोइ दुकानु किरनि था इहे भाई ख़ाली कयो जल्दी, हालांकि अॼु ताईं न किरियो आहे उहो दुकानु। सो उन दौर में नवाब वाशिंग फैक्ट्री हूंदी हुई, 10-12 कारीगर कमु कंदा हुआ, इस्त्री कंदा हुआ, ऐं 2-3 धोबी रखियल हूंदा जेके दरिया ते वञी करे कपिड़ा धोई ईंदा। मुंहिंजो वालिद साहब माना सेठ नवाब थोरो सुञातो वेंदो हुयो उन दौर में, हालांकि उहो अफोर्ड करे सघे पियो त 2-3 शादी बि करे सघे पियो, पर उन्हनि चयो त न, पुट जो औलाद थियंदो हूंदो त इन मां ई थींदो। हिकिड़ी शादी जेका कई आहे, छो जो उहा शादी उन्हनि वरी मुश्किल सां कई, मुश्किल सां मतिलबु त उन दौर में ज़ाहिर आहे गुरबत बि हूंदी हुई, ॿियो ईअं हूंदो जीअं एफ़ज़ो थींदो आहे, ईअं माना असांजे नाने जो भाउ जेको हुयो उनखे मुंहिंजी पुफी जेको आहे सो ॾिनो एफ़ज़े में, तॾहिं मुंहिंजी वालिदा जो रिश्तो मुंहिंजे वालिद साहब सां थियो। सो जॾहिं धीअरुनि जो सिलसिलो शुरू थियो त सभिनी माण्हुनि खे चयो त हाणे ॿी शादी कर मुंहिंजे वालिद साहब खे चयूं, पर मुंहिंजे वालिद साहब चयो न, कुझु बि थी पए ॿी शादी न आहे करणी। ऐं पोइ अलाह ते उन्हनि जो ईमान हुयो इहो। ऐं 6 धीअनि खां पोइ मां पैदा थियुसि 1976 में 25 अगस्त ते छबराणी हॉस्पिटल में। पोइ त मूंखे त ख़बर न आहे मां पैदा थियुसि त मां किथे पैदा थियुसि, इहो त पोइ बाद में मां पुछा गछा कई त मां किथे पैदा थियुसि, मां कीअं पैदा थियुसि, छा थियो, हिस्ट्री त ॿुधायो मूंखे पंहिंजी। सो पैदा थी वियुसि, उनखां पोइ 1976 वरी 77 78 79 में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फांसी अची वई, ऐं पोइ मार्शल लॉ जो दौरु शुरू थी वियो। 1980 में मूं 5 साल जीअं पूरा कया त ज़ाहिर आहे वालिदेन चयो हाणे स्कूल में दाख़िल करायूं, पर तेसीं ताईं मुंहिंजी जेके वॾी भेनरियूं हुयूं उन्हनि मूंखे घर में ई यानी लिखणु पढ़ण जो थोरो नो हाउ सेखारे छॾियो हुयो। अॻे दौर में पटी हूंदी, काठीअ जी पटी, उन ते मेट हणंदा हुआसीं, मेट हणी करे पोइ वरी मस मिलंदी, मस कुपड़ीअ में मस विझी किल्क हूंदी काने जी ठहियलु हूंदी, उन सां अखर लिखंदा हुआसीं असां, अलिफ अख बे बदक बे बुक बे वित तारो। इहे नो हाउ थोरी घणी मूंखे भेनरुनि सेखारे छॾी हुई, जो मुंहिंजी भेनरियूं पढ़ियल लिखियल हुयूं ज़ाहिर, त उहे मूंखे स्कूल जे लाइ तयारी कराईंदियूं रहंदियूं। जॾहिं मूंखे स्कूल में दाख़िल करायो वियो, मुंहिंजे वालिद साहब वठी वियो स्कूल में, हाणे हुते बंदर रोड ते आहे SMA स्कूल, सखर मेमन अंजुमन वारनि जो स्कूल थी वियो आहे, पहिरियों उहो गवर्नमेंट स्कूल हूंदो हो प्राइमरी, उन में मूंखे दाख़िल कराइण विया जीअं त हेडमास्टर साहब हुते मूंखां पुछियो बाबा नालो छा अथई, त मां चयोमांसि सौलाब नालो आहे मुंहिंजो। त मुंहिंजे वालिद साहब चयो छोकिरो ॾाढो होशियारु आहे माशाल्लाह। सो अॻे वरी छा कंदा जो हिकिड़ो पैरामीटर हूंदो हो स्कूल में दाख़िल करण जो, त बाबा जी उमिरि आहे 5 साल, ठीकु आहे 5 सालनि खां पोइ 1 दर्जे में दाख़िल थींदो। हाणे त माशाल्लाह ॿार पैदा ई नथो थिए, अॻु बि हुनजी एडमिशन कराए था छॾनि मालिक, 2-2.5-3 सालनि जो मसइलो थिए थो, हुनखे प्ले ग्रुप KG PG अलाए छा नर्सरी इन में दाख़िल कराए छॾनि। पर असांजे दौर में 5 सालनि खां पोइ ॿार स्कूल में दाख़िल थींदो, ऐं हीअं कन ते हथु रखाईंदा, जीअं कन ताईं हथु पुॼे थो त माना स्कूल में दाख़िल थी सघे थो। इहो अजीब हिकिड़ो पैरामीटर्स हूंदा इहे, हालांकि कंहिंजूं ॿाहूं नंढियूं हूंदियूं न बि पुॼंदो आहे कन ते हथु पोइ छा करे, या कंहिंजूं डिघी हूंदियूं आहिनि ॿाहूं त कन ते छा पूरो खाॾीअ ते हथु अची वेंदो आहे। सो हीअं रखाए ॾिसंदा हुआ। उनखां पोइ प्राइमरी में दाख़िल थियुसि मां 1 दर्जे में। उन दौर में मलेशिया जी ड्रेस हूंदी, जीअं हाणे तव्हां ॾिठो हूंदो न एक्साइज़ जा जेके अमलदार हूंदा आहिनि, सिपाही हूंदा आहिनि, तव्हां ॾिठो हूंदो अक्सर रोडनि ते बीठा हूंदा आहिनि जेके ट्रकनि खे रोकींदा आहिनि, उहा ड्रेस हूंदी आहे मलेशिया जी, ब्लैक कलर जी, ऐं शोल्डर बि स्टील जा हणंदा हुआसीं। सो पहिरें 2 ऐं 3 दर्जे में यानी 1981 82 83 ताईं न असां इहा मलेशिया ड्रेस पातीसीं। उनखां पोइ इहो कैमल कलर आयो, जेको गेड़ू कलर बि जंहिंखे चऊं, पीले कलर में ड्रेसिस आहियूं, यूनिफॉर्म चेंज थियो। त हाणे स्कूल जे ॿारनि खे प्राइमरी खां वठी मैट्रिक ताईं इहो कैमल कलर जेको ईंदो आहे, पीले कलर जी ड्रेसियूं जेके चवंदा आहिनि पीले स्कूल में तव्हां पढ़िया गवर्नमेंट स्कूल में, उहो यूनिफॉर्म मुतारिफ़ थियो हुयो। त पोइ पहिरियों 2यों 3 दर्जो मूं हुते पढ़ियो। उनखां पोइ 4थों ऐं 5हों दर्जो मूं किथे पढ़ियो, इहो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि ईंदड़ वीडियो में। पिक्चर अभी बाक़ी है मेरे दोस्त।